खैरपुर नाथन शाह में वधंदड़ बदअमनी चोरिन पोरिंदाड़नि खिलाफ़ तहरीक लब्बैक पाकिस्तान तालका खैरपुर नाथन शाह जी अॻवान फराज़ सोडर जी अॻवानी में TLP जे कारकुननि ऐं शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी पुलिस खिलाफ़ जिते नारेबाज़ी कई वई। SHO ते चोरनि सां मिलियल हुअण इल्ज़ाम। इन मौक़े ते TLP तालका खैरपुर नाथन शाह जे अॻवान फराज़ सोडर ऐं ॿियनि मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 5 ॾींहनि खां एहतिजाज करे रहिया आहियूं, मगर SSP मौजूदा SHO खिलाफ़ क़दम खणण लाइ तयारु न आहे। शहरी मुकमल तौर ते अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार थी विया आहिनि। SHO शहरियुनि जी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ करण में मुकमल तौर ते नाकाम थी चुको आहे। हिन थाणो पाथारीदार हलाए रहिया आहिनि। हर आए ॾींहुं चोरनि ऐं फुरियुनि जूं वारदातूं थी रहियूं आहिनि। SSP दादू जेको पाण रिटायर फ़ौजी ऑफिसर आहे, हुनखे शहरनि जी जान ऐं माल जे तहफ़्फ़ुज़ लाइ बरजस्तू पोल ऑफिसर मुक़ररु करणु घुरिजे। हिन चयो त फौरी तौर ते हिन SSO खे तब्दील न कयो वियो त इंडस हाईवे बंदि कयो वेंदो ऐं SSP खिलाफ़ हड़ताल जो सॾु ॾिनो वेंदो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन पारां नायल SHO खिलाफ़ छिते नारेबाज़ी कई वई। खैरपुर नाथन शाह जो अमन-अमान, खैरपुर नाथन शाह जो अमन-अमान, ही चोरियूं धाड़ा, ही फूरू धाड़ा, ही दहशतगर्दी। साईं ही एहतिजाज मुसलसिल 5 ॾींहनि खां असीं बदअमनी जे खिलाफ़ पिया कयूं। अफ़सोस आहे इंतज़ामिया ते जो हितां ज़िले दादू जो SSP नोटिस वठण जे लाइ तयारु न आहे। आए रोज़ 4 खां 5 मोटरसाइकिलूं खैरपुर नाथन शाह मां चोरियूं कयूं वञनि। राति बि सूमरो छोकिरो आहे, उनखे सरियाम गोली मार रोड ते थप्पू हणी मोटरसाइकिल फुर कई वई आहे। मोबाइल फोनूं ऐं रोक रक़म फुर कई वई आहे। ख़बर न आहे ही SHO साहब खैरपुर नाथन शाह खे कशमोर कंदकोट करण जे चक्कर में आहे। IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो आहे खुदारा नोटिस वठो खैरपुर नाथन शाह जे शहरियुनि खे तहफ़्फ़ुज़ जो। ही जेको SHO आहे चोरनि जी साथारी करे रहियो आहे। ही SHO हथो हठी खैरपुर नाथन शाह जे शहरियुनि ऐं वापारियुनि खे फुराए रहियो आहे।